नाज़रीन हेडलाइन सां वॾियूं हिते असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट में राणा शमीम तौहीन अदालत केस जी ॿुधणी थी आहे। अव्हां खे ॿुधायूं त गिलगित बल्तिस्तान जो अॻूणो चीफ जस्टिस राणा शमीम इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश थियो आहे। ॿुधणीअ दौरान अदालत राणा शमीम समेत समूरनि धुरनि खां तौहीन अदालत नोटिस ते हल्फी बयान घुरे वरितो। अटॉर्नी जनरल अदालत में मौक़िफ़ इख्तियार कयो त नोटिस वारा हल्फी बयान जमा कराइण पोइ राणा शमीम जो असली हल्फी बयान बि अची वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कयूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट में राणा शमीम तौहीन अदालत केस जी ॿुधणी थी आहे। अव्हां खे ॿुधायूं त गिलगित बल्तिस्तान जो अॻूणो चीफ जस्टिस राणा शमीम इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश थियो आहे। ॿुधणीअ दौरान अदालत राणा शमीम समेत समूरनि धुरनि खां तौहीन अदालत नोटिस ते हल्फी बयान घुरे वरितो आहे। अटॉर्नी जनरल अदालत में मौक़िफ़ इख्तियार कयो त नोटिस वारा हल्फी बयान जमा कराइण पोइ राणा शमीम जो असली हल्फी बयान बि अची वेंदो।